बुलेटिन की अॻिते वधाईंदे आम ख़बर शामिल कंदा हलूं। लाड़काणो में डायरेक्टर स्कूल एजुकेशन प्राइमरी घोसड़ू उस्तादनि खिलाफ़ कार्रवाई कई है। कंबर शहदादकोट ज़िले के 194 लोअर ऐं घोसड़ू उस्तादनि के बरतरफ़ किया वियो है। आम ख़बर नाज़रीन नवां खे ॾींदा हलूं। लाड़काणो डायरेक्टर स्कूल एजुकेशन प्राइमरी घोसड़ू उस्तादनि खिलाफ़ कार्रवाई कई है। कंबर शहदादकोट ज़िले के 194 उस्तादनि ऐं लोअर स्टाफ के नौकरियुनि तां बरतरफ़ किया वियो है। बरतरफ़ कयल उस्ताद ऐं लोअर स्टाफ जा मुलाज़िम ड्यूटियुनि तां गैर हाज़िर रहिया आहिनि। इहो चवणु आहे डायरेक्टर प्राइमरी स्कूल एजुकेशन गुलशेर सुमरो जो। अहम ख़बर नाज़रीन नवां खे ॾियूं पिया। लाड़काणे मां डायरेक्टर स्कूल एजुकेशन प्राइमरी घोसड़ू उस्तादनि खिलाफ़ कार्रवाई कई है। कंबर शहदादकोट ज़िले के 194 उस्तादनि ऐं लोअर स्टाफ के नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो आहे। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। लाड़काणे में आवाज़ न्यूज़ के रिपोर्टर रशीद समो खां। जी रशीद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, डायरेक्टर स्कूल एजुकेशन प्राइमरी लाड़काणो रीजन गुलशेर सुमरे तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह के हुकूम ते सेक्रेटरी तालीम अकबर लिगारी के हिदायतुनि ते घोसड़ू जेके उस्ताद आहिनि लोअर स्टाफ खिलाफ़ कार्रवाई कई है। डायरेक्टर स्कूल एजुकेशन प्राइमरी रीजन गुलशेर सुमरे कंबर शहदादकोट ज़िले के 194 ॼणनि मेल फीमेल ऐं प्राइमरी उस्तादनि ऐं लोअर स्टाफ के खिलाफ़ कार्रवाई कंदे उन्हनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ करे छॾियो आहे। घोसड़ू उस्तादनि में मेल फीमेल ऐं लोअर स्टाफ जा मुलाज़िम 2018 खां 2019 ऐं 2020 खां हिन वक़्त ताईं ड्यूटियुनि ते गैर हाज़िर रहिया। गुलशेर सुमरे जो वधीक चवणु आहे त मॉनिटरिंग एवेल्यूएशन स्कूल एजुकेशन डिपार्टमेंट की रिपोर्ट तहत हिननि 2018, 19 ऐं 20 खां हिन वक़्त ताईं पंहिंजे ड्यूटियुनि तां गैर हाज़िर रहिया ऐं गवर्नमेंट जे खज़ाने मां घर वेठे पघार खणी सरकार के नुक़सान पहुचायो आहे। वधीक डायरेक्टर गुलशेर सुमरे जो चवणु आहे त बरतरफ़ थियलनि में 122 मेल उस्ताद आहिनि ऐं 64 फीमेल आहिनि ऐं 8 लोअर स्टाफ जा मुलाज़िम शामिल आहिनि। घोसड़ू मुलाज़िमनि में आशिक हुसैन ऐं नायब कासिद आहे, गुलाम मुस्तफ़ा प्राइमरी उस्ताद आहे, पीर बख्श ऐं सरफराज अली, वसीम अली ऐं सनम वहाब, फारूक अमन, शौकत अली ऐं जुल्फ़कार समेत 194 मुलाज़िम आहिनि जेके जिनके नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो आहे। वधीक गुलशेर सुमरे जो चवणु आहे त जेको बि जी रशीद, वॾी महिरबानी आगाही ॾियण जे लाइ।